इस्लामाबाद हाई कोर्ट गिलगित बल्तिस्तान के अॻूणे चीफ जज पावत बयान वारी केस में समूरियुनि धुरियूं 26 नवंबर ते ज़ाती हैसियत में पेश थियण जी हिदायत कई आहे। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स में चयो आहे गिलगित बल्तिस्तान के अॻूणे चीफ जज राणा शमीम जो कसमनामो अदालती रिकॉर्ड जो हिस्सो न आहे। सबूत पेश कया विया त ज़िम्मेवारनि खिलाफ़ कार्रवाई कई वेंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स में चयो आहे त गिलगित बल्तिस्तान के अॻूणे चीफ जस्टिस राणा शमीम जो कसमनामो अदालती रिकॉर्ड जो हिस्सो न आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस अतर मिनल्ला शरीफ खानदान के सजा बाबत गिलगित बल्तिस्तान के अॻूणे चीफ जस्टिस के बयान बाबत केस की ॿुधणी कई। ॿुधणी में अॻूणे चीफ जस्टिस राणा शमीम की जाइ ते संदसि पुट पेश थियो, जॾहिं त ख़ानगी अख़बार जा एडिटर ऐं अटॉर्नी जनरल समेत ॿिया पेश थिया। ॿुधणी दौरान अॻूणे चीफ जस्टिस राणा शमीम के पुट अदालती कमरे में वीडियो हलाइण की इजाज़त घुरी वरती। अदालत अख़बार के एडिटर इन चीफ के रोस्टरूम ते घुराए रिमार्क्स में चयो त इज़हार की आज़ादी जरूरी है, पर इंसाफ की फरहमी भी अहम है। अवां जी रिपोर्ट माण्हुनि जे हक़ के मुतासिर कयो आहे। हाई कोर्ट के अड़े जज बाबत बयान न वियो जेको बिना खौफ के कम कंदो आहे। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स में चयो त खेस जजन ते एतमाद न हुजे आ त ॿुधणी शुरू न कई वञे आ। जजन के तनकीद के भी मुंहुं ॾियणो पवंदो आहे। अवाम जो अदलिया ते एतमाद न हुजे त अलार्मिंग आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त अवां वॾे मीडिया हाउस ऐं अख़बार जा मालिक आहियो, कोई हलफनामो ॾींदो त तव्हां उनखे ईअं ई छापे छॾींदा। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स में चयो अहम उहिदो रखंदड़ शख्स 3 वरनि बाद हल्फिया बयान कीअं ॾेई सघे थो। ज़ाहिरी तौर ते राणा शमीम सां ॻंढियल बयान कूड़ ते बदल या जाली आहे, पर इहो सॼो मामलो संदसि अदालत में आहे। हू पंहिंजी अदालत बाबत जवाबदार आहे। चीफ जस्टिस अतर मिनल्ला साफ़ी अंसार अब्बासी के मुखातिब थींदे चयो त अव्हांखे ख़बर आहे जंहिं बेच केस जी ॿुधणी कई उहा कंहिं ठाही हुई। 6 जुलाई ते नवाज़ शरीफ ऐं मरियम नवाज़ के सज़ा थी। 16 जुलाई ते अपीलूं फाइल थियूं। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी ऐं जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब साम्हूं केस मुक़ररु थियो। अपीलनि जी पैरवी ख्वाजा हारिस करे रहियो। छा अव्हां खां पुछो त चूंड खां अॻु केस ॿुधणी लाइ मुक़ररु करण जी हुन दरख़्वास्त ॾींदी। चीफ जस्टिस वधीक रिमार्क्स में चयो त ख्वाजा हारिस ॼाणे पियो त साॻी ॾींहुं सज़ा मुअतल थी न पई सघी। अदालत वेझी तारीख़ 31 जुलाई जी ॾिनी छो त उन्हनि ॾींहंनि में मोकलूं हुयूं। अपीलनि ते ॿुधणी रोज़ाने जे बुनियाद ते थी, उनजो मिसाल बि नथो मिले। हाई कोर्ट जो को बि जज पंहिंजे घर या चैम्बर में अचण की इजाज़त ॾे त हू ज़िम्मेवार आहे। नुक़सान थी चुको आहे, हाणे समूरियुनि धुरियुनि खे नोटिस मोकिलिया वेंदा। अदालत हिदायत कई त राणा शमीम समेत समूरियूं धुरियूं 26 नवंबर ते ज़ाती हैसियत में पेश थियनि। साफ़ी अंसार अब्बासी बयान शाया करण की ज़िम्मेवारी खणंदे कार्रवाई की आछ कई। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त अव्हांखे जेको चवणो आहे लिखत वारे जवाब में ॿुधायो। जे बाद अदालत राणा शमीम समेत समूरियुनि धुरियुनि खां 7 ॾींहंनि में जवाब तलब कंदे ॿुधणी 26 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी।